बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। दोस्तों, दिस इज़ ज़हीर आलम तुनियो हाज़िर आहे हाणे करोना खां बाद में पीपलोना, डॉक्टरोना एंड रिपोर्टरोना, ये टई नुक़्ता तव्हांखे हिन रीत मां सम्झायां थो। हा, उहा हिकु पीपलोना जेकी कल रात खिची मौला में कई वई, उहा खिची मौला में हरासमेंट पैदा कयो वियो। आख़िर इंतज़ामिया या मतिलबु जिन जो जेको बि फ़र्ज़ु हुयो उन्हनि नेड़ सील कयो। सील करण खां बाद में काफ़ी उन्हनि खे हिकिड़ो हरास ॾिनो वियो। उहा वीडियो क्लिप अची चुकी हुई मंज़र आम ते। चेयरमैन जेको हुयो उन में बि पीपलोना कई वई। उहो याने मतिलबु अलाए केतिरा ई पाड़ा लारकाना हुजनि, चाहे आसपास जा हुजनि, चाहे कंबर शदारकोट जा हुजनि, हाणे इहे थींदा। याने पीपल्स पार्टी जा पीपलोना कम स्टार्ट। उहे कीअं? असांजे ज़हन में करोना जो हिकु त पहिरियों ख़ौफ़ हुयो, आहे बि, हू सम्झी चुका आहिनि। पोइ हू छा था कनि, उन में पीपलोना करे रहिया आहिनि ऐं जीअं माण्हुनि जो माइंड जेको आहे उहो इन में ई रहे ऐं हू ख़ौफ़ में मुब्तला रहनि ऐं असीं उन्हनि खे घर में अंदरि करे वाड़ी वेठा हुजूं। बिल्कुलु लॉकडाउन खे असली तस्लीम कयूं था, कंदासीं। ऐं कन में उहे ई डॉक्टर्स आहिनि, उहा ई कमेटी जोड़ी थी वञे जेकी डॉक्टरों आहे, जेकी लिंक रखनि था, जेको ॿियो ऑप्शन मां तव्हांखे ॾसां थो, जेकी लिंक रखनि था पीपलोना सां। ऐं हे उहे ई डॉक्टर आहिनि, अफ़सोस सां चवणो थो पए, हे उहे ई डॉक्टर आहिनि जेके शोध, जेके ज़ैतून जो तेल चवनि शराब हिकिड़े शराब खे पकड़ण जे दौरान हिकु करप्ट राशीअ खे जॾहिं ज़रूरत पई ऐं उहो नेब जी हरासत में हुयो, जेल में हुयो, ऐं उते उनखे इहे मुहैया कयूं वयूं। ऐं उन खां बाद में इहा रिपोर्ट छा जारी कई वई? जारी इहा कई वई त हीअ जेकी आहे त हे कोई शरबत आहे, हिकु ज़ैतून जो तेल आहे। इहा आहे पीपलोना विथ डॉक्टरोना। ऐं आख़िरी नुक़्तो टियों जेको आहे रिपोर्टरोना। सभु सहाफ़ी बेहद सुठो लिखनि था, लिखंदा आहिनि, क़ौम जो सरमायो आहिनि, पर उहे ग़लति सहाफ़ी जेके रिपोर्टूं ग़लति दर्ज था कनि, उन्हनि लाइ आउं थो चवां, उन्हनि जेकी रिपोर्टर अॼुकल्ह जारी करणु शुरू कई आहे, चाहे किथां जा बि हुजनि, लारकाना जा हुजनि, कंबर शदारकोट जा हुजनि, ठठे जा हुजनि, किथां जा बि हुजनि, महिरबानी करे क़ौम सां सही ऐं ठीकु तरीक़े सां लिखणु शुरू कयो। जेके ग़लति आहिनि, ॿिया न, ईमानदार 95% ईमानदार आहिनि। जेके न आहिनि, ख़ुदा उन्हनि खे अर्ज़ु थो कयां, महिरबानी करे इहा पंहिंजी रिपोर्टरना बंदि कयो, जेको विथ डॉक्टरोना थ्रू पीपलोना, जेकी वीचारो को अटैक में थो वञे, को कंहिंखे डायबिटीज़ आहे, कंहिंखे गुर्दनि जो को फेल आहे, उन में वीचारा हू मतिलबु मरनि था। उन्हनि जे लाइ बि रिपोर्टरना थ्रू डॉक्टरोना एंड पीपलोना जेकी हले थी, इहा नामंज़ूर आहे ऐं इहा नई तस्लीम कई वेंदी। ऐं असीं सिंध जो अवाम हे सॼो जेके बि आहियूं इन जी मज़म्मत कयूं था। हीअ मुंहिंजो मैसेज उन्हनि जे लाइ आहे, डॉक्टरोना, रिपोर्टरोना ऐं पीपलोना वारा जेके ग़लति आहिनि।